सिंध ऐं पंजाब समेत समूरनि सूबनि पंहिंजे नए माली साल लाइ मजमूई तौर ते 3138 अरब रुपयनि जूं तरक़ियाती बजेट तजवीज़ूं पेश करे छॾियूं आहिनि, जॾहिं त सिंध सरकार पंहिंजे तरक़ियाती बजेट में वॾी कटौती जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरकारी दस्तावेज़नि मूजिबि पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान सूबनि पारां ख़तम थींदड़ माली साल जे मुक़ाबले में ईंदड़ माली साल लाइ तरक़ियाती मनसूबनि जी बजेट में इज़ाफ़ो करण जी तजवीज़ पेश कई वई आहे, जॾहिं त सिंध हुकूमत पारां ईंदड़ माली साल जे तरक़ियाती बजेट लाइ ख़तम थींदड़ माली साल खां बि 71 अरब रुपया घटि रक़म रखण जी तजवीज़ पेश करण जो इंकशाफ थियो आहे। दस्तियाब सरकारी दस्तावेज़नि मूजिबि हलंदड़ माली साल लाइ सिंध सूबे पारां 887 अरब रुपयनि जो सालियानो तरक़ियाती प्रोग्राम मंज़ूर कयो वियो हो, जंहिं ते हुकूमत नज़रसानी करे 42 अरब रुपयनि जो कट लॻायो ऐं 887 अरब रुपयनि जे तरक़ियाती बजेट खे घटि करे 845 अरब रुपया कयो वियो हो। दस्तावेज़नि मूजिबि सिंध हुकूमत नए माली साल 2026-27 लाइ तरक़ियाती बजेट 816 अरब यानी ख़तम थींदड़ माली साल खां बि 71 अरब रुपया घटाइण जी तजवीज़ तयारु कई आहे। नए माली साल लाइ सिंध हुकूमत जे एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम यानी ADP लाइ 816 अरब रुपयनि में 520 अरब रुपया मक़ामी सतह ते ऐं 296 अरब रुपया परॾेही इमदाद ज़रिए हासिल कया वेंदा। साॻी हलंदड़ माली साल लाइ पंजाब हुकूमत 1240 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम मंज़ूर कयो हो, जंहिं बाद मंज़ूर थियल तरक़ियाती प्रोग्राम में 89 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो करे तरक़ियाती प्रोग्रामनि जी रक़म 1355 अरब रुपयनि ताईं पहुचाई वई हुई, जॾहिं त ईंदड़ माली साल 2026-27 लाइ पंजाब हुकूमत तरक़ियाती मनसूबनि लाइ 1450 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंजो मतिलबु इहो थियो त ईंदड़ माली साल लाइ पंजाब पंहिंजे सूबाई तरक़ियाती मनसूबनि जी बजेट 95 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो करण जी तजवीज़ पेश कई आहे। होॾां ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत हलंदड़ माली साल लाइ 455 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम मंज़ूर कयो हो, जंहिंखां पोइ उन में 46 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो कंदे उहा बजेट 501 अरब रुपयनि ताईं पहुचाई वई। ईंदड़ माली साल 2026-27 लाइ KP हुकूमत तरक़ियाती बजेट में 63 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो कंदे मजमूई तौर 564 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम आणण जो फ़ैसिलो कयो आहे। साॻी रीति बलोचिस्तान हुकूमत हलंदड़ माली साल 2025-26 लाइ 279 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम मंज़ूर कयो हो, जंहिंमें नज़रसानी बाद उन में 82 अरब जो इज़ाफ़ो कंदे उहा रक़म 361 अरब कई वई, जॾहिं त नए माली साल 2026-27 लाइ बलोचिस्तान हुकूमत तरक़ियाती प्रोग्राम लाइ गुज़िरियल बजेट जी भेट में 53 अरब रुपया कट लॻाए 308 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो आहे। मजमूई तौर ते नए माली साल लाइ चइनी सूबाई हुकूमतुनि पारां 3138 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम रखण जूं तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंमें पंजाब 1450 अरब रुपया, सिंध पारां 816 अरब, KPK पारां 564 अरब ऐं बलोचिस्तान पारां 308 अरब रुपया रखण जूं तजवीज़ूं शामिल आहिनि।